ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 30/5/2025। सभु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठी ॿार खिवैया तव्हांखे खिवैया मिलियो आहे हिन पार खां हुन पार वठी वञण लाइ। तव्हांजा पेर हाणे हिन पुराणी दुनिया में न आहे। तव्हांजो लंगर उठी चुकियो आहे। प्रश्न आहे, जादूगर बाप जी वंडरफुल जादूगरी कहिड़ी आहे जो ॿियो कोई न करे सघंदो आहे। उत्तर आहे, कौड़ी तुल्य आत्मा खे हीरे तुल्य ठाहे ॾियणु, बागवान ठही करे काटन खे फूल ठाहे ॾियणु। हीअ वंडरफुल जादूगरी आहे जो हिकु जादूगर बाप ई कंदा आहिनि, ॿियो कोई न करे सघे। मनुष्य पैसा कमाइण लाइ सिर्फ़ु जादूगर कहलाईंदा आहिनि, लेकिन बाप जहिड़ो जादूगर जादू न करे सघंदा आहिनि। ओम शांति। सॼे सृष्टि चक्रवत ड्रामा में बाबा हिकु ई बार ईंदा आहिनि। ॿिया सत्संग आदि में हीअं न सम्झंदा हूंदा, न उहा कथा करण वारा बाबा, न उहा ॿार आहिनि। उहो त वास्तव में फॉलोअर्स बि न आहिनि, है न। हिते त तव्हां ॿार बि आहियो, स्टूडेंट बि आहियो, फॉलोअर्स बि आहियो। बाबा ॿारनि खे साथ में वठी वेंदा। बाबा वेंदा त पोइ ॿार हिन छीछी दुनिया सां पंहिंजी गुलगुल दुनिया में हली करे राज कंदा। इहे तव्हां ॿारनि जी ॿुधी में अचिणो खपे। हिन शरीर जे अंदरि जो रहण वारी आत्मा आहे, उहा ॾाढी ख़ुशि थींदी आहे। तव्हांजी आत्मा ॾाढी ख़ुशि थियणी खपे। बेहद जो बाबा आया आहिनि, जो सभिनि जो बाप आहे। इहे बि सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे सम्झ आहे। बाक़ी सॼी दुनिया में त सभु बेसम्झ आहिनि। बाप वेही सम्झाईंदा आहिनि। रावण तव्हांखे केतिरो बेसम्झ ठाहे छॾियो अथई। बाबा अची करे असांखे समझदार ठाहींदा आहिनि। सॼे विश्व ते राज्य करण लाइक़ु एतिरो समझदार ठाहींदा आहिनि। ये स्टूडेंट लाइफ भी हिकु ई बार हूंदी आहे, जबकि भॻवानु अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। एतिरो लाइक़ु ठाहींदा आहिनि कि असां पंहिंजे पूरे विश्व जे मालिक ठही वेंदा आहिनि, पूरे विश्व ते राज्य करण वारा ठही वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, स्टूडेंट लाइफ बि असांजी हिकु ई बार हूंदी आहे, जॾहिं भॻवानु असांजो टीचर ठही असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हांजी ॿुधी में इहा आहे। बाक़ी जो पंहिंजे धंधे दोरी आदि में फसल आहिनि, फसल ॾाढा रहंदा आहिनि, उन्हनि खे कॾहिं इहा ॿुधी में अची न सघे कि भॻवानु असांखे पढ़ाईंदो आहे। उन्हनि खे त पंहिंजो धंधो आदि ई यादि रहंदो। त तव्हां ॿार जबकि ॼाणंदा आहियो भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि, त केतिरो हर्षित रहणो खपे। ॿियो सभु पाई पैसे वारा ॿार आहिनि। तव्हां त भॻवान जा ॿार आहियो, त तव्हां ॿारनि खे तव्हां ख़ुशी रहणी खपे। कोई त ॾाढो हर्षित रहंदो आहे। कोई चवंदा आहिनि बाबा असांजी मुरली न हलंदी आहे, ईअं थींदो आहे। अरे मुरली कोई मुश्किल थोरी आहे। जीअं भक्ति मार्ग में साधू संत आदि सां कोई पुछंदा आहिनि असां ईश्वर सां कीअं मिलूं, परंतु उहे ॼाणंदा न आहिनि। सिर्फ़ु उंगली सां इशारो कंदा आहिनि कि भॻवान खे यादि करो, बसि ख़ुशि थी वेंदा आहिनि। उहो केरु आहे दुनिया में कोई न सम्झंदा आहिनि। पंहिंजे बाप खे न कोई न ॼाणंदा आहिनि। इहे ड्रामा में ईअं ठहियलु आहे। पोइ बि भुलिजी वेंदा। ईअं न कि तव्हां में सभी बाप ऐं रचना खे ॼाणंदा आहिनि। ईअं बि न तव्हां में कोई बाप ऐं रचना खे ॼाणंदा आहिनि। किथे किथे त चलन अहिड़ी हलंदी आहे, ॻाल्हि न पुछो। उहो नशो ई उड़ी वेंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे पहिर पुराणी दुनिया सां जीअं कि आई न, तव्हां ॼाणंदा आहियो कलयुगी दुनिया सां हाणे पैर उठी वियो आहे। बोट जो लंगर, बोट अर्थात नाव जो लंगर उठायो आहे न। हाणे असां वञूं था, बाबा असांखे किथे वठी वेंदा इहा ॿुधी में आहे। छोजी बाबा खिवैया बि आहे त बागवान बि आहे।
काटन के फूल ठाहिण वारा बि आहिनि, उन्हनि जहिड़ा भॻवान कोई आहे न जो काटन के फूल ठाहे ॾे। ये जादूगरी कोई घटि थोड़ी आहे, है न, कि बाबा असांखे एॾो ऊच ठाहींदा आहिनि। ये जादूगरी कोई घटि थोड़ी आहे। कौड़ी तुल्य आत्मा खे हीरे तुल्य ठाहींदा आहिनि बाबा, है न। ये जादूगरी घटि न आहे कि बाबा कीअं हिकु कौड़ी तुल्य आत्मा खे हीरे तुल्य ठाहींदा आहिनि। अॼुकल्ह जादूगर ॾाढा निकिता आहिनि, इहे ठगनि जी दुनिया आहे न। बाप सतगुरु आहे, चईंदा बि आहिनि सतगुरु अकाल, ॾाढी धुन सां चईंदा आहिनि। हाणे जबकि ख़ुदि चईंदा आहिनि सतगुरु हिकु आहे, सर्व जो सदगति दाता हिकु आहे। पोइ पंहिंजे खे गुरु छो कहलाइणो खपे? न उहो सम्झंदा आहिनि, न माण्हू ई कुझु सम्झंदा आहिनि। हिन पुराणी दुनिया में रखियो ई छा आहे? ॿारनि खे जॾहिं मालूम थींदो आहे बाबा नयो घर ठाहिण आया आहिनि, त अहिड़ो केरु हूंदो जो नए घर सां नफ़रत, पुराणे घर सां प्रीत रखंदो? बुद्धि में नयो घर ई यादि रहंदो आहे न। तव्हां बेहद बाप जा ॿार आहियो त तव्हांखे स्मृति रहणी खपे कि बाबा आया आहिनि, न्यू वर्ल्ड ठाहिनि था। असां हुन न्यू वर्ल्ड में वेंदा आहियूं न। हुन न्यू वर्ल्ड में अनेक नाम आहिनि, हुन न्यू वर्ल्ड जा अनेक नाम आहिनि। सतयुग, हेवन, पैराडाइस, वैकुंठ आदि। तव्हांजी बुद्धि में हाणे पुराणी दुनिया सां उठी वई आहे। छो जी पुराणी में त दुख ई दुख आहे न, त पुराणी दुनिया खे यादि ई छो करणो? हाणे त पंहिंजे परमधाम, सूक्ष्म वतन, परमधाम स्वर्ग खे यादि करो। इन जो नाम ई आहे हेल, काटन जो जंगल, रौरव, नर्क, कंसपुरी। इन जो अर्थ बि संगम युग खे यादि करो। संगम युग ते बाबा असांजो बाप टीचर सतगुरु अची करे ठहिया आहिनि। असांखे संगम युग यादि ईंदे ई पूरे चक्कर जो ज्ञान, आत्मा परमात्मा सृष्टि चक्कर। बाबा चईंदा आहिनि, इन जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि कि कलयुग खे हेल, काटन जो जंगल, रौरव, न कंसपुरी छो चइबो आहे। पत्थर बुद्धि आहे न। भारत जो ॾिसो छा हाल थियो आहे। बाबा चईंदा आहिनि हिन समय सभु पत्थर बुद्धि आहिनि। सतयुग में सभु पारस बुद्धि हूंदा। यथा महाराजा महारानी तथा प्रजा, सभिनि जी पारस बुद्धि हूंदी। हिते त आहे ई प्रजा जो प्रजा ते राजे। हिन करे उन्हनि जी स्टैम्प ठाहींदा रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में इहे यादि रहणो खपे, ऊच ते ऊच बाबा आहे। पोइ सेकेंड नंबर में ऊच ते ऊच केरु? ब्रह्मा विष्णु शंकर जी त कोई ऊंचाई। सेकेंड नंबर ते ऊच केरु? ब्रह्मा विष्णु शंकर जी त कोई ऊंचाई न आहे। शंकर जी त पहरवाइज़ आदि ही कहिड़ी ठाहे छॾी अथनि। चई ॾींदा आहिनि शंकर भांग पींदो हुयो, धतूरा खाईंदो हुयो। इहे त इंसल्ट आहे न, उहे ॻाल्हियूं न आहिनि। इहे पंहिंजे धर्म खे ई भुलिजी आहिनि। पंहिंजे खे पंहिंजे देवताउनि जे लाइ छा चईंदा रहंदा आहिनि। केतिरी बेइज़ती कंदा आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि मुंहिंजी बि बेइज़ती कई। शंकर जी, ब्रह्मा जी, विष्णु जी बेइज़ती न थींदी आहे। वास्तव में गुप्त त हुनजी बि थींदी आहे। छो जो विष्णु अर्थात राधे कृष्ण, है न। राधे जी स्टोरी कीअं ठाहे छॾी अथनि। राधे कृष्ण जो प्रेम थियो, राधे जी हुन सां शादी ई न थी। ईअं कोई कंदो? कृष्ण खे कारो ठाहे छॾींदो। हाणे कृष्ण नंढो ॿार त महात्मा खां बि ऊच ॻायल आहे न। इहे ब्रह्मा त पुठियां संन्यास कंदो आहे। उहो त नंढो ॿार आहे ई पवित्र। कृष्ण पाप आदि की ॼाणंदो ई न आहे, त ऊच ते ऊच आहे शिव बाबा। उहो बि वीचारनि खे पतो न आहे कि प्रजापिता ब्रह्मा किथे हुजणो खपे। प्रजापिता ब्रह्मा खे ॾेखारींदा बि आहिनि शरीरदारी। अजमेर में उन्हनि जो शरीर आहे न। दाढ़ी मूछ ॾींदा आहिनि ब्रह्मा खे, शंकर व विष्णु खे न ॾींदा आहिनि। त इहे सम्झ जी ॻाल्हि आहे
कि ब्रह्मा मतलब कोई बुजुर्ग हूंदो ऐं हिन ई सृष्टि ते हूंदो। ब्रह्मा सूक्ष्म वतन में कीअं थी सघंदो आहे, उहो त हिते हुजिणो खपे न। हिन समय ब्रह्मा जी केतिरी संतानूं आहिनि, लिखियलु आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं एतिरा ढेर आहिनि, त ज़रूरु प्रजापिता ब्रह्मा बि हूंदो न। चैतन्य आहे त ज़रूरु कुझु कंदा हूंदा। छा प्रजापिता ब्रह्मा सिर्फ़ु ॿार ई पैदा कंदा आहिनि या ॿियो बि कुझु कंदा आहिनि? भला आदिदेव ब्रह्मा आदि देवी सरस्वती चईंदा आहिनि, परंतु उन्हनि जो पाठ छा आहे इहे कंहिंखे बि पतो न आहे। रचता आहे त ज़रूरु हिते थी करे विया हूंदा न। ज़रूरु ब्राह्मणनि खे शिव बाबा एडॉप्ट कयो हुनई, न त ब्रह्मा किथां ईंदा। इहा नई ॻाल्हि आहे। जेसिताईं बाप न अचे तेसिताईं ब्रह्मा बि कीअं थिए, तेसिताईं कोई ॼाणे बि न सघंदो इन ॻाल्हियुनि खे। जंहिंजो जो पाठ आहे उहो वॼाईंदा आहिनि। बुद्ध छा पाठ वॼाई, कॾहिं आयो, छा अची करे कई? कल्ह बाबा क्राइस्ट खे यादि कई, अॼु बाबा बुद्ध जी आत्मा खे यादि कयो अथई। न छा पाठ वॼायईं, कॾहिं आयो, छा अची करे कयो, कोई बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो छा उहो गुरू आहे, टीचर आहे, बाप आहे? न, सदगति त ॾेई न सघे न। उहो त सिर्फ़ु पंहिंजे धर्म जी रचता ठहरियो। गुरू न आहे। बाबा ॿारनि खे रचंदा आहिनि, पोइ पढ़ाईंदा आहिनि। बाप टीचर गुरू टई शिव बाबा आहे। ॿियो कोई थोरी चईंदा कि तव्हां पढ़ायो। ॿियो कोई खे थोरी चईंदा कि तव्हां पढ़ायो। ॿियो कोई वटि इहा नॉलेज आहे ई न। बेहद जो बाप ई ज्ञान जो सागर आहे न, त ज़रूरु ज्ञान ॿुधाईंदा। बाबा ई स्वर्ग जो राज्य भाग्य ॾिनो हुई न। बेहद जो बाप ई ज्ञान जो सागर आहे, उहो ई बाबा ई असांखे ज्ञान ॿुधाईंदा। बाबा ई स्वर्ग जो राज्य भाग्य ॾींदा आहिनि। हाणे पोइ वरी खां बाबा ॾियनि था असांखे स्वर्ग जो राज्य भाग्य। बाबा चईंदा आहिनि तव्हां वरी खां 5000 वर्ष पोइ अची करे मिलिया आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हां वरी खां 5000 वर्ष पोइ अची करे मिलिया आहियूं। ॿारनि खे अंदरि में ॾाढी ख़ुशी आहे। जेकी सॼी दुनिया ढूंढे थी उहा असांखे मिली आहे। उहो असांजी उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे असां गॾु आहिनि, असांजी पालना करनि था, असांखे पढ़ाइनि था, असांखे वरसो ॾियनि था, असांखे श्रेष्ठ मत ॾियनि था ऐं असांखे साथ में वठी बि हलंदा। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां 5000 वर्ष पोइ वरी खां अची करे मिलिया आहियो। ॿार चईंदा आहिनि हा बाबा असां तव्हां सां अनेक बार मिलिया आहियूं, भले केतिरो बि कोई तव्हांखे मारे पिटे अंदरि में, त उहो ख़ुशी आहे न कि शिव बाबा असांखे मिलिया आहिनि। अरे वाह, शिव बाबा जे मिलण जी यादि त आहे न। यादि सां ई केतिरा पाप कटिजी वेंदा आहिनि। अबलायूं बांदेलियन जे त ॿियो ई जास्ती कटंदा आहिनि, छो जो उहो त जास्ती यादि कंदी आहे न। छो जो उन्हनि खे संबंधी मारंदा आहिनि, कंदा आहिनि, त उहो उन्हनि सां उन्हनि खे त वैसे ई मोह कटिजी वेंदो, त शिव बाबा में वञी मोह पईंदो। छो जो उहा जास्ती शिव बाबा खे यादि कंदी आहे। अत्याचार थींदा आहिनि त बुद्धि शिव बाबा तरफ़ हली वेंदी आहे। शिव बाबा रक्षा करो, त यादि करणु सुठो आहे न। भल रोज़ मार बाबा चवनि था भल रोज़ मार खाओ, परंतु शिव बाबा खे त यादि कंदा, कमाई थींदी, पाप कटंदा, त हिन में बि भलाई। ॾिसो बाबा केॾो पॉज़िटिव एनर्जी आहे, हर ॻाल्हि में पॉज़िटिव। अहिड़ी मार ते त बलियारी वञिणो खपे। मार पईंदी आहे त यादि कंदा आहिनि। चईंदा आहिनि गंगा जल मुख में हुजे, गंगा जो तट हुजे, तॾहिं प्राण तन सां निकिरनि। बाबा जो ज्ञान मुख में हुजे
बाबा यादि हुजे तॾहिं प्राण तन सां निकिरनि। तव्हांखे जॾहिं मार मिलंदी आहे त ॿुधी में अलफ़ ऐं बे यादि हुजे। बसि बाबा चइण सां वरसो ज़रूरु यादि ईंदो। अहिड़ो कोई न हूंदो जंहिंखे बाबा चइण सां वरसो यादि न आहे। बाप सां गॾु मिल्कियत ज़रूरु यादि ईंदी। तव्हांखे बि शिव बाबा सां गॾु वरसो ज़रूरु यादि ईंदो। हू त तव्हांखे विश्व जे लाइ मार ॾेई करे शिव बाबा जी यादि दिलाईंदा आहिनि। विख जे लाइ, विकार जे लाइ उन्हनि खे त विकार खपे, तव्हां न ॾींदव त उहो मारदा त तव्हांखे शिव बाबा जी यादि ईंदी त बची वेंदव। तव्हां बाप सां वरसो पाईंदा आहियो, पाप कटिजंदा आहिनि। इहे बि ड्रामा में तव्हांजे लाइ गुप्त कल्याण, ये भी ड्रामा में तव्हांजे लाइ गुप्त कल्याण कि कोई तव्हांखे मारे, बंधन विझे ऐं तव्हां दिलि सां बाबा खे यादि करो त ही ॾिसो गुप्त कल्याण आहे न तव्हांजो। जीअं चइबो आहे न लड़ाई कल्याणकारी आहे, त ये मार बि सुठी थी वई। अॼुकल्ह ॿारनि जो प्रदर्शनी मेले जी सर्विस ते ज़ोर आहे। नवनिर्माण प्रदर्शनी सां गॾु गॾु लिखी ॾियो गेटवे टू हेवन। 2 अक्षर हुजणा खपनि। नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे, उन्हनि जो एग्ज़िबिशन आहे त मनुष्यनि खे ॿुधी करे ख़ुशी थींदी। ये एग्ज़िबिशन लॻायो कि नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे। उन्हनि जो एग्ज़िबिशन आहे त मनुष्यनि खे ॿुधी करे ख़ुशी थींदी। नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे, हुन जे लाइ इहे चित्र आदि ठाहियो, अची करे ॾिसियो। गेटवे टू न्यू वर्ल्ड, इहा अक्षर बि ठीकु आहे। हुन एग्ज़िबिशन जो छा लिखियलु हुजे ॿाहिरि, गेटवे टू न्यू वर्ल्ड, ये अक्षर भी ठीक है। ये जो लड़ाई आहे इन्हनि द्वारा गेट खुलंदा आहिनि। गीता में बि आहे न, भगवान आयो हुयो, अची करे राजयोग सिखायो हुई। मनुष्य का देवता ठाहियो हुई त ज़रूरु नई दुनिया स्थापना थी हूंदी। मनुष्य केतिरा मुश्किल चईंदा आहिनि मून में वञण जी। मनुष्य केतिरा कोशिशि कंदा आहिनि मून ते वञण जी। ॾिसंदा आहिनि धरती, मनुष्य कुझु बि ॾिसण में न ईंदो आहे मून ते। एतिरो ॿुधाईंदा आहिनि, इन सां फ़ाइदो छा? माण्हुनि खे बसि एतिरो ॿुधाईंदा आहिनि न, हा मून ते ईअं धरती हूंदी आहे। एॾो पैसो ख़र्चु करे विया छा धरती ॾिसण, ऐं पोइ दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहिनि त एॾो ख़ुशि थी वेंदा आहिनि। इन सां फ़ाइदो छा? हाणे तव्हां रियल साइलेंस सां वेंदा आहियो न, रियल साइलेंस में वेंदा आहियो, अशरीरी ठहींदा आहियो। उहा आहे साइलेंस वर्ड। रियल साइलेंस उहा आहे साइलेंस वर्ड। तव्हां मौत चाहींदा आहियो, शरीर छॾे, तव्हां मौत चाहींदा आहियो, शरीर छॾे वञणु चाहींदा आहियो। बाबा खे बि मौत जे लाइ सॾु कंदा आहिनि कि अची करे असांखे मुक्ति, जीवन मुक्ति में वठी हलो, परंतु सम्झंदा थोरी आहिनि। पतित पावन ईंदा त जीअं असां कालनि जे काल खे बुलाईंदा आहियूं, हाणे त सम्झंदा आहियो बाबा आहिनि, चईंदा आहिनि हलो घर, ऐं असां घर वेंदा आहियूं। बुद्धि कमु कंदी आहे। हिते कोई ॿार हूंदा जंहिंजी बुद्धि धंधे आदि तरफ़ दौड़दी हूंदी। फलानो बीमार आहे, छा थियो हूंदो, अनेक प्रकार जे संकल्प ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां हिते वेठा आहियो, आत्मा जी बुद्धि बाप ऐं वरसे तरफ़ हुजणी खपे। आत्मा ई यादि कंदी आहे। सम्झो कोई ॿार लंडन में आहे, समाचार आयो बीमार आहे, बसि बुद्धि हली वेंदी आहे होॾे। बसि बुद्धि हली वेंदी आहे होॾे, पोइ ज्ञान बुद्धि में वेही न सघे। हिते वेंदा आहियो त बुद्धि में हुनजी यादि ईंदी रहंदी आहे। अगरि कंहिंखे पतो लॻे असांजो पुटु बीमार आहे त हुन समय उहो ॻाल्हि बाबा खे ॾेई छॾियो, बाबा तव्हांजो पुटु बीमार आहे, बसि जीअं असांजो मतिलबु ई न आहे, है न।
बसि बाबा खे चई छॾियो, हुनजे लाइ योग कयो। बसि ईअं न सॼो हुनजे लाइ योग करो। है न, बसि हुनजे लाइ चई छॾियो। बाबा खे चओ हुन ॿार खे जो बीमारी आहे हिन दुनिया में, जो बि जंहिंखे बि उहो बीमारी आहे, सभिनि जी उहा बीमारी लही वञे, सभिनि जी तबियत ठीकु थी वञे। बसि पोइ बाबा खे यादि कंदा रहो, पाण ई हुनखे पाणी मिलंदो रहंदो, मदद मिलंदी रहंदी हुन आत्मा खे। बाबा चईंदा आहिनि बुद्धि कम कंदी रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो अनेक प्रकार जा संकल्प ईंदा आहिनि, पोइ ज्ञान बुद्धि में वेही न सघे। हिते वेठे वे बुद्धि में हुननि जी यादि ईंदी, कोई जो पति बीमार थी वियो त स्त्री जे अंदरि उथल पुथल थींदी आहे, बुद्धि वेंदी आहे न। त तव्हां हिते वेठा आहियो, सभु कुझु कंदे हुए शिव बाबा खे यादि कंदा रहो। त बि ओहो सौभाग्य जीअं उहो पति खे अथवा गुरु खे यादि कंदा आहिनि न, तव्हां बाप खे यादि कंदा आहियो। तव्हां पंहिंजो हिकु मिंट बि वेस्ट न करिणो खपे। बाबा खे जेतिरो यादि कंदा त सर्विस करण में बि बाप ई यादि ईंदो। बाबा चई मुंहिंजे भक्तनि खे सम्झायो, बाबा खे जेतिरो यादि कंदा त सर्विस कंदे बि बाप ई यादि ईंदो। बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजे भक्तनि खे सम्झायो। ये कंहिं चयो? शिव बाबा चई। त शिव बाबा जे सभी भक्तनि खे इमर्ज करे ऐं उन्हनि खे संदेश ॾियूं था। पूरी दुनिया में जाते बि शिव भगत आहिनि सभिनि खे बाबा जी लाइट में पहुची वई, उनखे संदेश मिलियो, है न। त ईअं करो। घर वेठे तव्हां पंहिंजे संकल्प सां बि ॾाढी सेवा करे सघंदा आहियो। श्री कृष्ण जे भक्तनि खे छा सम्झाईंदा? उन्हनि खे चओ श्री कृष्ण नई दुनिया स्थापना करनि था, मञदा क्रिएटर त गॉड फादर आहे न, श्री कृष्ण थोड़ी आहे। परम पिता परमात्मा ही पुराणी दुनिया खे नयो ठाहे ॾींदा आहिनि, इहे मञदा बि। नई सो पुराणी, पुराणी सो नई थींदी आहे न। सिर्फ़ु टाइम ॾाढो ॾेई छॾण सां मनुष्य घोर अंधियारे में अची वियो। नई खां पुराणी, पुराणी खे नई त दुनिया थींदी ई सही, इहे त माण्हुनि खे पको आहे। सिर्फ़ु उन्हनि टाइम ॾाढो ॾेई छॾियो अथनि। तव्हांजे लाइ त हाणे हथेली ते विश था। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे हुन स्वर्ग जो मालिक ठाहिणु आयो हुअमि। ठहींदव? वाह, छो न ठहींदासीं। अच्छा मूंखे यादि करो, पोइ पवित्र ठहो। यादि सां ई पाप भस्म थी वेंदा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विक्रमनि जो बोझो आत्मा ते आहे न कि शरीर ते। अगरि कोई चए शरीर ते बोझो आहे त चओ शरीर त पोइ जलाए ॾींदा आहियूं त पाप जली वञणा खपनि न। पोइ ईअं छो चईंदा आहियूं? अगरि कोई ॿार जनम ते ई कंहिं डिफेक्ट सां पैदा थींदो आहे, पोइ ईअं छो चईंदा आहिनि? हिन जा कर्म अहिड़ा हूंदा, है न। त इन करे आत्मा ते लॻंदो आहे। आत्मा त आहे अविनाशी, उन में सिर्फ़ु खाद पईंदी आहे। जेके कढण लाइ बाप हिकु ई युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो, ॿियो कोई उपाय न आहे। पतित खां पावन ठाहिण जी युक्ति कहिड़ी सुठी आहे। सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करो। मंदिर ठाहिण वारा, शिव जी पूजा करण वारा बि भगत आहिनि। पुजारी खे कॾहिं पूज्य चई न सघंदासीं। त इन करे मंदिर ठाहिण वारा, शिव जी पूजा करण वारा बि भगत आहिनि, पुजारी आहिनि, उनखे असां पूज्य न चई सघंदा आहियूं। अच्छा, मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
असांजी भी रूहानी माता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार जे सॼी दुनिया ढूंढे थी जंहिंखे उहो बाबा असांखे मिलिया आहिनि। इन ख़ुशी में रहणो आहे। यादि सां ई पाप कटंदा आहिनि। हिन करे कहिड़ी बि परिस्थिति में बाबा ऐं वर्सी खे भुलिजो न। हिकु मिंट बि पंहिंजो समय वेस्ट न करणो। हिन ॿियो आहे हिन पुराणी दुनिया सां बुद्धि जो लंगर उठाए ॾियणो आहे। बाबा असांजे लाइ नयो घर ठाहिनि था। इहे रौरो नर्क कंसपुरी आहे। असां वञूं था कृष्णपुरी वैकुंठपुरी, है न। सत्य के शिवालय बि चइबो आहे। सदा हिन स्मृति में रहणो आहे। वरदाना व्यंग मार्ग जी सेवा द्वारा विश्व परिवर्तन जे कार्य खे संपन्न करण वारा सच्चा सेवादारी ठहो। व्यंग मार्ग जी सेवा करण लाइ संगठित रूप में रूप ऐं बसंत हिन ॿ ॻाल्हियुनि जो बैलेंस खपे। जीअं बसंत रूप में बसंत रूप सां हिकु समय ते अनेक आत्माउनि खे संदेश ॾियण जो कार्य कंदा आहियो, ईअं ई रूप अर्थात याद बल द्वारा श्रेष्ठ संकल्प बल द्वारा व्यंग मार्ग जी सर्विस करो। जीअं बसंत रूप सां हिकु समय ते अनेक आत्माउनि खे संदेश ॾियण जो कार्य कंदा आहियो, मतिलबु मुख सां, ईअं ई बाबा चवनि था याद जे बल सां, ईअं ई बाबा चवनि था याद जे बल सां श्रेष्ठ संकल्प जे बल सां व्यंग मार्ग जी सर्विस करो। इन जी बि इन्वेंशन कढो। साथ साथ संगठित रूप में दृढ़ संकल्प सां पुराना संस्कार स्वभाव पुराणी चलन जा तिल व जौ यज्ञ में स्वाहा करो, तॾहिं विश्व परिवर्तन जो कार्य संपन्न थींदो अथवा यज्ञ जी समाप्ति थींदी। त असांखे छा करिणो आहे? यादि जो बल, यादि जो बल श्रेष्ठ संकल्प जो बल द्वारा बाबा खे इतनी जोर सां यादि करो, सभु कुझु भुलिजी करे बसि मां आत्मा हूं बाबा, और पंहिंजे श्रेष्ठ संकल्प करो कि न पूरी दुनिया मां चाहे ब्राह्मण परिवार आहे चाहे कोई भी आत्मा है न, मेन त असांखे ब्राह्मण आत्माउनि खे पुरुषार्थ करिणो आहे। लेकिन बाबा चईंदा न ब्राह्मण आत्माउनि खे सहयोग ॾियो, दुनिया वारी आत्माउनि खे कलयुगी आत्माउनि खे दान ॾियो। त असां श्रेष्ठ संकल्प करूं था कि सभी आत्माउनि जा पुराना स्वभाव संस्कार पुराणी चाल चलन विकार बुराई सभिनि सां सभु आत्मायूं मुक्त थी थींदियूं, सभी शुद्ध आत्मायूं थी थी वञनि, पूरी प्रकृति भी शुद्ध। बाबा जो भी कार्य करणु आया आहिनि सभिनि खे पावन ठाहिण, सभु शुद्ध पावन थी वयूं। त तव्हां इहे संकल्प भी कंदव न, घर वेठे सभु कुझु भुलिजी बसि मां ऐं बाबा ऐं पूरी विश्व में प्योरिटी जी रेस वञनि थियूं। पूरी विश्व जी आत्माउनि जा पुराणा स्वभाव संस्कार विकार बुराई सभु ख़तमु, हिकदमि सभु कुझु शुद्ध पावन थी वियो आहे, स्वर्ग अची वियो। ये संकल्प भी करो तभी सेवा है। तो ये ही यज्ञ में स्वाहा करो, तॾहिं विश्व परिवर्तन जो कार्य संपन्न थींदो अथवा
यज्ञ जी समाप्ति थींदी। वरदाना बालक ऐं मालिकपन जे बैलेंस सां प्लान खे प्रैक्टिकल में लायो। बालक महात्मा बालक जॾहिं बाबा कुझु चवनि त मां बालक ऐं स्व जे पुरुषार्थ में सेवा क्षेत्र में मां मालिक, त हिन ॿिन्हिनि जो मालिक मतिलबु स्वराज्य अधिकारी, हिन ॿिन्हिनि जो बैलेंस रखण सां ही असां हर प्लान खे प्रैक्टिकल में लाए सघंदासीं। स्लोगन अव्यक्त इशारो रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। हिन ईश्वर सेवा में वॾा वॾा पुण्य आहिनि। वॾे ते वॾो पुण्य आहे पवित्रता जो दान करणु। पवित्र ठहिणो ठाहिण ई पुण्य आत्मा ठहिणो आहे। छो जे कहिड़ी आत्मा खे आत्मघात महापाप सां छुड़ाईंदा आहियूं न असां, त असांखे कॾहिं बि कंहिंखे ईअं बि न चइणो खपे की तव्हां शादी करे वठो। हा, घर में अगरि ॿार आहिनि, ज्ञान में नथा हली वञनि, हेॾे होॾे भटकंदा, त उन्हनि खे चइणो पवंदो। उहो तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तॾहिं न त असांजी कंहिंजे प्रति कोई ज़िम्मेवारी न आहे ऐं असांखां कोई पुछे नथो त असां उन्हनि खे छो चऊं। त बाबा चवनि था वॾे खां वॾो पाप आहे कंहिंखे पतित ठाहिणु। आत्मा जो आत्मघात महापाप सां, महापाप करणु मतिलबु इम्प्योर थियणु, ऐं कंहिं आत्मा खे पवित्र ठाहिणु मतिलबु आत्मघात महापाप सां छुड़ाइणु। आत्मघात महापाप सां छुड़ाइणु। अपवित्रता आत्मघात आहे, पवित्रता जीअदान आहे। कंहिंखे कंहिंजो दुख वठी करे सुख ॾियणु, इहे सभिनि खां वॾो पुण्य जो कमु आहे। अहिड़े पुण्य कंदे कंदे पुण्य आत्मा ठही वेंदा न। ॿियनि खे सुख ॾियणु, ॿियनि जो दुख हरणु, प्योरिटी ॾियणु न, प्योरिटी रहण जी शिक्षा ॾियणु, इहे सभिनि खां वॾे ते वॾो पुण्य जो कमु आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।